अपनी सारी कौम को मैं दावत देता हूँ 25 तारीख को मैं इंशाअल्लाह आपको इस्लामाबाद में मिलूँगा, कश्मीर हाईवे या श्रीनगर हाईवे जो नया है उधर मैं आपको मिलूँगा 3 बजे दोपहर के। और मैं चाहता हूँ कि सारे उस तरह निकले कि आपने वहाँ 3 बजे पहुँचना है। हम जितनी भी देर हम वहाँ रहेंगे, एक चीज़ हम चाहते हैं, किस दिन असेंबलीज डिसॉल्व होंगी और इलेक्शन डेट। अब कहने लगा कि जी मैं खूनी लॉन्ग मार्च करूंगा। मैंने कहा बेटा तुम खूनी लॉन्ग मार्च करो, मैं तुम्हें लाल हवेली के बाहर बंदर किले से बांधूंगा तुम्हें। पता चल गया कितना बड़ा बहादुर आदमी है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 5 मई जो ॾिहाड़ो मुल्की सियासत में तमामु घणी अहमियत इख्तियार करे वियो आहे। 5 मई ते यानी अॼु खां हिकिड़ो ॾींहुं खां पोइ 3 अहम डेवलपमेंट्स थियण वञनि पियूं। अॼु के प्रोग्राम में उन्हनि ई डेवलपमेंट्स खे असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं, उन जा जेके इम्कानी असर थी सघनि था उन ते वधीक फोकस कंदासीं। हिकिड़ी त अवां सभिनी खे सुध आहे त काल्ह लॉन्ग मार्च जो ऐलान साम्हूं आयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन पारां। 5 मई ते उन्हनि लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे ऐं ॼाणायो आहे त 3 वॻे इस्लामाबाद में कश्मीर हाईवे ते हूंदा ऐं उते उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त सभु इन हिसाब सां कारकुन ऐं ॿिया पार्टी जा जेके अॻवान आहिनि इन हिसाब सां निकिरनि त जीअं 3 वॻे ताईं उते पहुची सघनि। उनखां सवाइ जेका 5 मई ते ॿी अहम डेवलपमेंट थियण वञे पई, तमामु घणी उहा बि अहम डेवलपमेंट आहे। अव्हांखे इहा बि ॼाण हूंदी त अॼु जेके नाणे वारा वज़ीर आहिनि मिफ्ता इस्माइल साहब उहे वियल आहिनि दोहा ऐं जेको अरबा वारो यानी 5 मई वारो जेको ॾिहाड़ो आहे IMF जी जेका डील आहे उहा फाइनल थियणी आहे, उनजो फ़ैसिलो साम्हूं अचिणो आहे। अहम तमामु डेवलपमेंट आहे जंहिंजो इंतज़ारु थियो पियो वञे। ख़ासि करे हीअ जेका सूरत हाल आहे मईशत जे हवाले सां तमामु अहम सूरत हाल आहे, उन में जेका हीअ डेवलपमेंट थियण वञे पई तमामु घणो इंतज़ार बि हुनजो कयो पियो वञे ऐं हिकु उमेद बि ॾियारे विया आहिनि मिफ्ता इस्माइल साहब त ज़रूरु मां सुठी ख़बर खणी मोटंदसि। ऐं उनखां सवाइ हिकु टी डेवलपमेंट थियण वञे पई, उहा बि तमामु घणी अहम डेवलपमेंट आहे। कश्मीरी हुरियत अॻवान आहिनि यासीन मलिक साहब, उन्हनि जी दहशतगर्दी फंडिंग केस में मामिलो जेको हलंदड़ आहे भारत जी अदालत में उनजो फ़ैसिलो पिणु नाज़रीन 5 मई ते ई साम्हूं अचिणो आहे। त 3 डेवलपमेंट्स थियण वञनि पियूं। अॼु के प्रोग्राम में उन्हनि डेवलपमेंट्स ते फोकस कंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कियो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि, सीनियर अॻवान आहिनि जय प्रकाश साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। वीडियो लिंक ते असांखे जॉइन कियो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। वीडियो लिंक ते ई मूंसां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि नवाब तैमूर टालपुर साहब, उहे पिणु मूंसां कुझु देरि खां पोइ फ़ोन लाइन ज़रिए उहो प्रोग्राम में शामिलु थियनि पिया। निसार चीमा साहब आहिनि, मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि, उहे पिणु मूंसां फ़ोन लाइन ते हींअर मौजूदु आहिनि। मां सभिनी खे प्रोग्राम में वेलकम कयां थी ऐं ॿियनि महिमाननि जी इजाज़त सां जे साहब तव्हां वटि अचां थी, आगाज़ तव्हां खां कयां थी। ही इमरान साहब जेको ऐलान कयो आहे पार्टी खे इम्तिहान में न विझी छॾियो आहे? न, मां सम्झां थो त हीअ जंहिं ॾींहं खां 11 अप्रैल खां जो नो वोट ऑफ कॉन्फिडेंस जेको मूव कामयाबु थियो उन खां पोइ फ़ौरन बाद जेको संडे जे ॾींहुं जेका इमरान ख़ान साबिक़ वज़ीर अज़म चेयरमैन पाकिस्तान तहरीक इंसाफ इमरान ख़ान साहिब जेका कॉल ॾिनी उन में संडे जी राति जो जेके आवाम निकिती हुई, पब्लिक निकिती हुई, जंहिंमें कराची हुजे, लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे या मां सम्झां थो नंढा नंढा शहर, इवन सिंध जा नंढा नंढा शहर बि हैदराबाद हुजे, उते आवाम निकिती। उन खां पोइ मुसलसल हिकु तहरीक हलणु शुरू थी आहे। उनखे जेके जलसा जेके पंजाब में थिया या जेके वॾा जलसा कराची में बि थिया, उन में इहो आख़िरी जलसो 20 तारीख़ जो मुल्तान में थियल हो, जंहिंमें मां सम्झां थो सभु जलसा जलसनि जी जेका तसलसल इहो त उन्हनि इलाइक़नि में पंजाब जे माण्हुनि खे हिकु दावत ॾियणी हुई त हीअ लॉन्ग मार्च असां कढणु वञी पिया, उन में अवाम खे दावत ॾियणु मुतरक करणु उनजी हिकु कड़ी हुई। ऐं इहो का ईअं न आहे को अचानक तारीख़ आई आहे। तव्हां ॾिठो मुल्तान में जीअं तरीक़े सां अवाम जो समुंड उथलियो जलसे में, जलसा तमामु सभु वॾा जलसा थिया आहिनि, पर मुल्तान जो हिकु तारीख़ी जलसो आहे जंहिंमें इमरान ख़ान साहिबु तारीख़ जो ऐलान कयो त मां 25 ऐं 29 मई जे विच में कंहिं तारीख़ जो ऐलान कंदुसि। उनखां पोइ इमरान ख़ान साहिबु सीधो मुल्तान खां पेशावर हलियो वियो ऐं उन राति जेको तव्हां ॾिठो त बनीगाला में जंहिं तरीक़े सां पुलिस बनीगाला जो घेराव करणु शुरू कयो, जंहिं तरीक़े सां उन में ख़दशा असांखे बि हुआ त कंहिं तरीक़े सां हू में बि इमरान ख़ान साहिब खे गिरफ़्तार कनि। ही ख़दशनि खे साम्हूं रखंदे ही फ़ैसिलो आयो आहे? न 25 ऐं 29 मई जो तारीख़ जो त हो, पर असांजी ॿी बि हिकिड़ी जेका हिन में जेका हुई त भई
असांखे जेका लॉन्ग मार्च जेका अवाम जी सहूलियत असांखे पंजाब ऐं KPK जो माण्हू ई अची सघे थो, छाकाणि त असां नथा चाहियूं त पाकिस्तान में जे सिंध जो माण्हू या बलूचिस्तान जो माण्हू एॾो ट्रेवल करे पहुचे, छाकाणि त माण्हुनि जी माली सूरत हाल ॾिसणी आहे ऐं पंधु बि ॾिसणो आहे। त इमरान ख़ान साहिब इहो फ़ैसिलो कयो त मां पेशावर जी जेका असांजी पेशावर रैली निकिरंदी उनखे इमरान ख़ान साहिब पाण लीड कंदो ऐं लाज़मी आहे अगरि लीडर पाण फ्रंट फुट ते ईंदो लीड कंदो त अवाम में उहो जज़्बो बि हुजे थो ऐं अवाम मुतहरिक बि आहे, अवाम सुजाग बि आहे। मां सम्झां थो इहो सिलसिलो हिकु 11 अप्रैल खां वठी 20 मई ताईं इहो मुसलसल इन जी हिकु कड़ी आहे। हुन में का हा इहो तव्हां चई सघो था त 2 ॾींहं शायदि अॻु थी सघे ॻाल्हि थी आहे, वरना 29 तारीख़ या 27 तारीख़ ते एक्सपेक्टेड हुयूं 27 या 29 तारीख़ एक्सपेक्टेड हुयूं, पर 25 मई पर प्राइम मिनिस्टर साबिक़ वज़ीर साहब 25 तारीख़ ख़ुदि चई चुको हो। असां एक्सपेक्ट 27 में कई, पर 2 ॾींहं शायदि अॻु ॻाल्हि थी आहे। पर मां सम्झां पंजाब ऐं KPK तयारु आहे ऐं काफ़िला ईंदा ऐं 3 बजे 25 मई अरबा जे ॾींहं ते कश्मीर हाईवे जेको हाणे श्रीनगर हाईवे उते काफ़िला गॾु थींदा ऐं इहो सिलसिलो ईअं सम्झो 25 में शुरू थींदो। ऐं जेको ख़ान साहिब जो ऐलान बि कयो आहे त असेंबली तालील ऐं फौरी इलेक्शन। मां सम्झां थो हुकूमत खे इहे पहिरियां ई करणु खपनि, पर हुकूमत ख़बर न आहे ऐं उहे कहिड़ी अञा हवा में आहिनि या कहिड़ी कंहिंजे बलबूते ते इहे अञा ताईं वेठा आहिनि। पर मां सम्झां थो जेको तव्हां पंजाब सूरत हाल ॾिसो पिया, पंजाब में हुकूमत गुज़िरियल केतिरे अरसे खां जीअं आहे ई न। हमज़ा शहबाज़ बग़ैर के हुकूमत जे गैर आइनी तौर वज़ीर थियो वेठो आहे। अॼु त हुनजे ख़ुदि 2 MP इस्तीफ़ा ॾेई चुका आहिनि। मां सम्झां थो हुकूमत त मोरली इख़लाक़ी आइनी तरह ख़तमु थी चुकी आहे ऐं टोटल गैर आइनी तरीक़े सां वेठा आहिनि ऐं मां सम्झां थो इमरान ख़ान जो मुतालबे खां अॻु में हिनखे इस्तीफ़ा ॾियणु खपे। ठीकु जी साहिबु, अवां जो पॉइंट शामिल थी वियो आहे। एजाज़ साहब खे शामिल गुफ़्तगू कंदासीं। एजाज़ साहब, तव्हां ॿुधो जे साहब खे जेके चवनि पिया त एक्सपेक्टेशन इहा हुई त शायदि 27 तारीख़ या 29 तारीख़ ते लॉन्ग मार्च जो ऐलान थींदो, पर 2 ॾींहं अॻु थी वियो। पर हीअ ॼाणाइनि पिया त हुन जेके 2 ॾींहं अॻु थियो आहे ऐलान, हुनजो को घणो फ़र्क़ु न पवंदो, पंजाब या KP हुजे, असीं ॿई तयारु आहियूं। अव्हांखे छा पियो लॻे? ॾिसो, ज़ाहिर आहे त जेका तव्हां बि ॾिठी त वीडियो कॉल शाह महमूद कुरैशी साहिब खे जेका कॉल आई ऐं इमरान ख़ान साहिब जेको पहिरियों ऐलान कयो 25 खां 29 ताईं, त मां सम्झां थो त हीउ फौरी तौर ते जेको हिननि कयो आहे त IMF जो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बि 25 तारीख़ ते आहिनि। त हिननि जो इहो ई ख़्यालु आहे त उन्हनि जी डिस्टर्बेंस हुजे, पॉलिटिकल हिते अफ़रा तफ़री वारो माहौल हुजे त जीअं उन टास्क ते बि जेको आहे उनजो इम्पैक्ट अचे। सो बहरहाल उहो पंहिंजी जाइ ते, बहरहाल जेको PTI जो जंहिं तरीक़े सां हाणे हुकूमत ऐलान कयो आहे त असां हिनखे सख़्ती सां मुंहुं ॾींदासीं ऐं हिनखे पेश ईंदासीं, उन जो बि हिकिड़ो असरु ज़रूरु पवंदो ऐं शायदि एतिरा माण्हू न अची सघनि जेतिरो अॻु में ऐलान कयो वियो हो त असां 10 लख या 20 लख माण्हू वठी ईंदासीं, पर उहो तइदाद शायदि हज़ारनि में महदूद हुजे। पर जेको आहे ख़ुदि ॾिसो न, हाणे इमरान ख़ान साहिब खे ख़बर आहे त धरणनि सां का हुकूमत अॻु में न वई आहे न वेंदी। मौलाना फज़ल रहमान आयो त धरणो हणी वेही रहियो, छा थियो? हुकूमत त कोन वई। त हुकूमत वञण जे लाइ जेके लवाज़मात आहिनि, मां सम्झां थो त उहे इमरान ख़ान जा पूरा कोन्हनि के। ऐं जेका थोरी घणी अॻु में जेको आहे मौलाना फज़ल रहमान आयो, उनखे पाण प्रेसिडेंस इहा रखी त D चौक बंदि आहे, के कोई बि उते धरणो न कंदो। ऐं ॿियो इहो त श्रीनगर हाईवे जेको आहे, जॾहिं फज़ल रहमान साहिब जो धरणो हुयो त उन वक़्तु इहो हाईवे आहे मेन, ऐं सॼे मुल्क जी ट्रैफ़िक हितां पेशावर खां बि हिते अचे, लाहौर खां बि हिते अचे, ऐं अप कंट्री मां जेको आहे सॼी मोटरवे वारी ट्रैफ़िक बि हितां अचे जेका अॻिते वञे थी कश्मीर। त इहो जॾहिं तव्हां मेन हाईवे बंदि था कयो त इहा ख़ुदि तव्हां पंहिंजे माज़ी में कयल फ़ैसिले जी नफ़ी था कयो। त उन वक़्तु तव्हां पाण चयो त हाईवे बंदि करणु न ॾींदासीं ऐं जेकॾहिं केरु बंदि कंदो त उनखे ताक़त सां असां मुंहुं ॾींदासीं। त इहे सभु शयूं तव्हांजा ब्लू प्रिंट जेके आहिनि उहे पंहिंजा छॾियल आहिनि, त इहे साम्हूं ईंदा, उन्हनि जी आॾो ईंदा। ऐं हुकूमत जंहिं तरीक़े सां लॻे थो त थोरो डंडो बि हलाईंदी, लठबाज़ी बि थींदी ऐं जहिड़ो बि थींदो। त ॾिसजे त हाणे उनखे कहिड़े तरीक़े सां हैंडल था कनि। हाणे बि शेख रशीद जो हिकिड़ो वीडियो बयान थो हले
त हुनजी गिरफ़्तारी लाइ को 3-4 पुलिस जूं गाॾियूं आयूं आहिनि, पर हू पाण लिकी वियो आहे ऐं गिरफ़्तार न थींदो, ज़रूरु 25 तारीख़ ते निकिरंदो। त अहिड़े क़िस्म जूं शयूं थियनि थियूं। पंजाब में ज़ाहिर आहे हमज़ा शहबाज़ वेठो आहे ऐं उन्हनि पुलिस उन्हनि जे मातहत आहे। ऐं तव्हां अॻ में असेंबली जे अंदरि बि ॾिठोसीं जेको कुझु सिलसिलो थियो, त उन में हिननि खे टफ टाइम त PTI खे ज़रूरु मिलंदो ऐं शायदि हुकूमत हिननि खे श्रीनगर हाईवे ब्लॉक करणु न ॾे ऐं हिते पहुचण खां अॻे ई जेको आहे उन्हनि खे रोके वठे। छो त पेशावर मां जेको क्राउड ईंदो वो अटक पुल क्रॉस कंदो त अटक ज़िलो आहे, उते उन्हनि खे पहिरीं रुकावट मिलंदी, उन खां पोइ पिंडी में रुकावट मिलंदी। त एतिरो आसान न हूंदो, मां सम्झां थो त हिते पंहिंजो शो करे सघे। ठीक है जा साहब, पर जेकॾहिं ही पहुचनि था डेस्टिनेशन ते, अॼु हिकु ॿियो ॾाढो इंट्रस्टिंग बयानु साम्हूं आयो आहे, अहम बि आहे मौजूदा सूरत हाल में। PTI अॻवाणी इहा ॻाल्हि कनि पिया त जेको इस्लामाबाद अची छा करिणो आहे, फवाद साहब इहा ॻाल्हि कनि पिया त उहो 3 जून ते उनजो ऐलान कंदा इमरान ख़ान साहब। हाणे ही 25 मई खां 3 जून ताईं जेके विच में ॾींहं अचनि था, अवां उन्हनि ॾींहंनि में छा थींदे ॾिसो पिया इस्लामाबाद में? ही जेको मार्च आहे इहो के ॿिए हंधि ते धरणे में तब्दील थींदो या कुझु ॿियो थियणु वञे पियो, उनखे कीअं पिया ॾिसो अवां? ॾिसो, उहो त हाणे ॿई धुरियूं पंहिंजी पंहिंजी स्ट्रेटजी चेंज कंदियूं रहंदियूं ऐं ज़ाहिर आहे त हिक ॿिए खे तंग करण जे हवाले सां उहे शयूं पंहिंजूं हिकमत अमलियूं मटाईंदा रहंदा। भले जेको बि हुजे मामिलो, गवर्नमेंट वटि एतिरो वसीला ज़रूरु हूंदा आहिनि, इंटेलिजेंस रिपोर्ट्स जेके आहिनि ख़ुदि PTI जा माण्हू ई हिननि खे ॿुधाईंदा त गवर्नमेंट उनजो अरेंजमेंट डेफिनेटली करे वठंदी। ऐं इहा ख़ुदि जेको मां सम्झां थो त जेकॾहिं हिननि हिकमत अमली तब्दील कई आहे त इहा बि हिकिड़ी रिट्रीट आहे हिकिड़े क़िस्म जी। सही सही, ठीक है जा साहब, हमारा पॉइंट अच्छी हो। निसार साहब आप मेरे साथ लाइन पे हैं, मुझे सुन रहे हैं? जी जी। निसार साहब आपको भी वेलकम करती हूँ। आपने सुना जे साहब का मौक़िफ़ और इसके अलावा? जी, आपकी आवाज़ बहुत मधम आ रही है जी। अच्छा, मैं कोशिश करती हूँ और मैं टीम से भी मेरी यही रिक्वेस्ट होगी कि थोड़ा सा उसको ऑडियो लेवल को बढ़ाएं। अब आप मुझे सुन पा रहे हैं सही? जी बिल्कुल, आपकी आवाज़। निसार साहब, क्या हिकमत अमली है? सिंपल सवाल होगा आपसे। लॉन्ग मार्च 25 का दिन बड़ा अहम दिन, मैंने इंट्रो में जैसे बताया कि 3 अहम डेवलपमेंट्स होने जा रही हैं, उस दिन के हवाले से बड़ा अहम दिन है। क्या हिकमत अमली होगी हुकूमत की? देखिए, गुजारिश ये है कि लॉन्ग मार्च धरने हम पहले देख चुके हैं। आपको याद है कि 2014 के 126 दिन के धरने भी हमने देखे। कंटेनर पे चढ़ के मोहतरम इमरान खान साहब ने तो जिस गैर जिम्मेदारी का, गैर संजीदगी का, लाकानूनीयत का मुजाहरा किया, वो पूरी कौम के सामने है। उन्होंने, आपको याद है कि गैस और बिजली के बिल जलाए, कौम को सिविल नाफरमानी की गाल दी, लाकानूनीयत से उकसाया। उन्होंने कहा कि आप बैरून मुल्क बसने वाले पाकिस्तानी हुंडी के जरिए पैसे भेजें, बैंकों के जरिए ना भेजें। फिर पुलिस पे हमले किए, PTV पे हमले किए, क्या कुछ नहीं किया। अब क्या वही तारीख दोहराना चाहते हैं? लेकिन ये है कि देखें, बात ये है कि बड़े दुख की बात है कि जिस तरह उनका रवैया उस वक्त अपोजिशन के लीडर के तौर पे गैर जिम्मेदाराना था, सोचनाक था, नाकाबिल रश्क था, उसी तरह का रवैया उन्होंने हुकूमत में आने के बाद भी वही रवैया अपनाए रखा और 3.5 पौने 4 साल तक एक तरफ आवाम पे महंगाई और बेरोजगारी की मुसलसल बमबारी की और दूसरी तरफ यह है कि अपोजिशन के लोगों को, कायदीन को चोर, डाकू और करप्ट यही किरदार मुसलसल करते रहे। अब यह है कि हुकूमत से निकलने के बाद एक कदम आगे बढ़कर सिर्फ चोर, डाकू और करप्ट नहीं, अब यह कि मुल्क दुश्मन, गद्दार, मीर जाफर अब कहने लग गए हैं। ये मुल्क को किस तरह लेके जाना चाहते हैं? देखिए, अगर ये इनका वतीरा ये है, नुक्ता नजर ये है, उनका माइंड सेट ये है कि अगर मैं नहीं तो कोई भी नहीं, अगर मैं हुक्मरान हूँ तो सब ठीक है, अगर मैं नहीं तो ये मुल्क जो है रहे ना रहे, मेरे मुंह में खाक। उन्होंने कहा फिर इन लोगों को इक़्तिदार देने से बेहतर था तो मुल्क पे एटम बम गिरा दिया जाता। अंदाजा कर ले, ये अल्फाज है इमरान खान साहब के कि अगर मैं नहीं तो मुल्क रहे या ना रहे, जल के भस्म हो जाए, खाक हो जाए, मेरी बिला से। किस तरह की ये सोच है, किस तरह की गैर जिम्मेदाराना और संजीदा सोच है, बहुत दुख होता है। सच्ची बात ये है। ठीक है, फिर तो निसार साहब जिम्मेदारी और बढ़ जाती है हुकूमत की। अब इस किस्म की सूरत हाल आपने जिक्र किया और आप भी खदशात को महसूस कर रहे हैं, सिचुएशन का हवाला दे रहे हैं। वहाँ से अगर हम देखते हैं तो पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ के रहनुमाओं की तरफ से भी बड़े खदशात का इजहार हो।
वो बता रहे हैं कि रुकावटें भी डाली जा रही हैं, उनका आगाज़ हो चुका है, आने वाले दिनों में मज़ीद गिरफ्तारियां भी होंगी, रुकावटें भी होंगी, रास्ते बंद होंगे। उस हवाले से थोड़ा सा बताइएगा, क्या पार्टी आपकी हुकूमत की क्या इस पर क्या पॉलिसी है? देखिए, हमारी पॉलिसी ये है जिसका हम अब तक मुजाहरा करते रहे हैं कि अगरचे ये पीटीआई जब हुकूमत में थी उस वक्त इन्होंने अपने मुखालफिन के खिलाफ झूठे केसेस, बेबुनियाद केसेस बनाने में भी जरा भी हिचकिचाहट महसूस नहीं की। आपको याद है तो इमरान खान साहब DGFI को बुला कर कहते रहे कि जी फलां को आदमी को पकड़ लें, फलां को गिरफ्तार कर लें, फलां आप उसने खिलाफ आर्टिकल 6 करा दें। लेकिन हम ये है और इस साहब के नाम पे बदतरीन इंतकामी कार्रवाइयों को नए रिकॉर्ड कायम किए। कोई झूठे केस बनाने में भी उनको जरा भी हिचकिचाहट नहीं थी। हम सच्चे केस बनाने में भी इंशाअल्लाह हम हर मुमकिन तरीके से तहम्मुल का मुजाहरा करेंगे, बर्दाश्त का, कंस्ट्रेंट का मुजाहरा करेंगे। और ये है कि हमारी ख्वाहिश ये है कि बेटर सेंस प्रिवेल करे, लेकिन बहरहाल इसके साथ साथ इस बर्दाश्त के साथ, इस तहम्मुल के साथ ये भी बहरहाल ये हकीकत है कि ये हमारी जिम्मेदारी है, हुकूमत की जिम्मेदारी है। ठीक, और हुकूमत जिम्मेदारी के लिए तैयार है। ठीक निसार साहब, जी साहब छा कमेंट कंदो? एजाज साहब भाई हिकिड़ी ॻाल्हि कई, यूटर्न जो भी जिक्र कियो त तारीख़ वारो मामिलो हुजे या उन सां गॾोगॾु न्यूट्रल्स खे न्यूट्रल रहण जो पैगाम वारो मामिलो हुजे, उते भी यूटर्न नज़र आयो। गॾोगॾु एजाज साहब इहो भी सम्झनि पिया त जेका डेस्टिनेशन सेट कई आहे अवां उन ताईं पहुचणु तमामु घणो ॾुखियो हूंदो, अवां जे लाइ हिकु वॾो चैलेंज हूंदो। ॾिसो, 3.5 साल असांजी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत रही। इन 3.5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या PML हुजे, इन्हनि भी जलसा कढिया ऐं या मौलाना फज़ल रहमान JUF हुजे, उन्हनि भी जलसा भी कया, लॉन्ग मार्च भी कयूं। ऐं असांजी पार्टी, असांजी हुकूमत किथे भी हिननि खे न डिस्टर्बेंस ॾिनी, न बल्कि हिननि खे असां अकोमोडेट कयो। जेतिरे क़दुरु कश्मीर हाईवे ब्लॉक जी ॻाल्हि आहे, बेसिकली असां कश्मीर हाईवे ब्लॉक न पिया कयूं। कश्मीर हाईवे सां गॾु ग्राउंड आहे, उते असांजे धरनू हूंदो। हाणे ॾिसो, धरनू जे इहो फ़ैसिलो आहे, धरने में लाज़मी आहे, धरने में जेका 20 खां 25 लख माण्हू ईंदा, उन में त हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे न त इस्लामाबाद जैम त थींदो ई थींदो। जेको इस्लामाबाद जैम थींदो, 20 खां 25 लख माण्हू ईंदा, त इन में इहा नेचुरल ॻाल्हि आहे का, पर मूंखे सम्झ में नथी ॻाल्हि अचे। ॾिसो, मां पाकिस्तान में एजाज़ मीर साहब पुराणो सहाफ़ी भी है, पुराणो दर्जा निगार भी है। 1990 खां 88 खां जेके हुकूमतूं बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खां वठी नवाज़ शरीफ़ ताईं वारी वारी हुकूमत कई, का बि हुकूमत वञी टाइम पूरो न कई। मूंखे ॿुधाए, पाकिस्तानी तारीख़ में कॾहिं कंहिं हुकूमती किरण खां आवाम रोडनि ते आई? त ॾिसो, ही बि हाणे बि आवाम रोडनि ते आई आहे न। ऐं मूंखे ॿुधायो त 3.5 साल आम राय इहा ई आहे त भई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत परफॉर्म न कई। इहा ई राय आहे न आम माण्हुनि जी, या तव्हां मीडिया ते इहो ई सभु चैनल्स त इहा ई 3.5 साल राग अलाह पियो आहे न, ॿियो छा। मूंखे ॿुधायो उन खां पोइ आवाम रोडनि ते जलसा त अटेंड कया न। तव्हां कराची जलसो ॾिठो या ॿिया सभु जलसा ॾिठा, आवाम त आई न। हाणे बि तव्हां 2 ॾींहं जो वक़्तु आहे न, सब्र कयो। हिकिड़ो ॾींहुं 24 तारीख़ आहे, 25 तारीख़ बि ईंदी, आवाम बि निकिरंदी, आवाम रोडनि ते पहुचंदी, इहे धरनो बि थींदो, या हुकूमत इस्तीफ़ा बि ॾींदी, या असेंबलियूं तहलील थींदियूं। मूंखे ॿुधायो, हीअं क़ौमी असेंबली इजलास हले पियो। अमूमन क़ौमी असेंबली इजलास हमेशह 2 हफ़्ता हलंदो आहे। ठीकु, हीअ तव्हां ॿुधायो 3 हफ़्तो शुरू थियो आहे, क़ौमी असेंबली इजलास जारी आहे। बेसिकली हुकूमत, मां सम्झां PML-AN या पाकिस्तान पीपल्स पार्टी, ॿई हिक ॿिए सां सिंसियर न आहिनि। अॼु PML-AN ख़ुदि उन में डिफरेंसिस मौजूदु आहिनि। PML-AN हुकूमत न पई करणु चाहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं बि तरीक़े सां PML-AN खे अञा वधीक कमज़ोर करण जी में रुधल आहे। हींअर बि ॾिसो, अॼु जेकॾहिं मूंखे ॿुधायो त इन्हनि वटि सख़्तु फ़ैसिला करण जी बि कुवत न आहे, ऐं हिकिड़ी नंढी ॻाल्हि आहे, पोइ लंडन हलियो था वञनि, कैबिनेट वञे थी। उनखे अचण खां पोइ हेतिरा ॾींहं पहुता अञा ताईं 4 ॾींहं खां असीं ॿुधूं पिया त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ क़ौम खे ख़िताबु कंदो। हाणे क़ौम मूंखे कहिड़ी ॻाल्हि आहे ख़िताबु करण जी जेका अञा हिन वटि लिखियलु न आहे, या अवाम खे। हाणे छा आहे, ॾिसो, मां सम्झां थो PML-AN ज़हन ठाहियो वेठी आहे। मरियम सफ़दर जा तव्हां बयान ॾिसी सघो, उन तक़रीर ॾिसो,
हुकूमत बेसिकली त हाणे ख़ुदि मफ़लू थी चुकी आहे, हुन खां हुकूमत न पई हले हाणे, पर हाणे हिननि वॾे में वॾो ई बहिरान इहा ॻाल्हि हिननि खे ॾुखी पई लॻे त अॼु जेकॾहिं असां असेंबली तालील था कयूं या दुबारा इलेक्शन अनाउंस था कयूं त PMLN वटि त को बयान ई न आहे, नैरेटिव न आहे, छा आवाम वटि कहिड़ी ॻाल्हि। ॾिसो जेकॾहिं हिननि जो तजुर्बो हो हुकूमत करण जो, हिन खां अॻु में हिन पाकिस्तान ते राज बि कयो, उन में बि वरी दुबारा अॼु हिनखे मिलियो न हिकिड़ो हिकु महीनो त मिलियो, हिकु महीने में $182 $205 थी चुको आहे। ऐं अॼु मिफ्ता इस्माइल जेको हितां निकितो दुआ वियो आहे, सुबुह सवेर हुनजी स्टेटमेंट छा हुई त असां इंट्रस्ट रेट वधाईंदासीं IMF जे ऐं मूंखे ॿुधायो उन IMF वटि छा चयो त असांजी 5.97 ग्रोथ आहे, मुल्क तरक़ी। ॾिसो शयूं मुल्क तरक़ी पियो करे ऐं उन तरक़ी हिकु इमरान ख़ान साहिब जे हुकूमत खे मां इहो कॾहिं बि इहा दावा नथो कयां त असां मुल्क खे आइडियल सिचुएशन वठी आयासीं, पर जंहिं सूरत हाल में असांखे मुल्क मिलियो, जंहिं सूरत हाल में असां वापसि बेसिकली सची ॻाल्हि पुछो त मां सम्झां थो हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं आहिनि, पर हीअ जेका साज़िश थी आहे इहा पाकिस्तान खे कमज़ोर करण जी जी साहब मुंहिंजो पॉइंट अची वियो। नवाब तैमूर टालपुर साहब बि मूंखे जॉइन करे चुका आहिनि प्रोग्राम में, उन्हनि खे बि वेलकम कयां थी। नवाब साहब एजाज़ मार साहब आहिनि मूंसां गॾु, निसार चीमा साहब, जयप्रकाश साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। निसार जय साहब खे मां ॿुधो बि जेके ॼाणाइनि पिया त हीउ जेको मार थींदो 20 खां 25 लख माण्हुनि जी उहे दावा कनि पिया त हू इस्लामाबाद जॾहिं पहुचंदा त हीअ हुकूमत मजबूर थींदी, जेका अॻु ई मफ़लूज बि आहे ऐं हिकु पेज ते बि न आहे। छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हे त पहिरीं महिल धरना कया न, PTI को पहिरें चकर धरनो न पई करे, नवाज शरीफ जी पोइ को धरने कयो, केतिरा ॾींहं सवे ॾींहं वेठा, छा फ़र्क़ु पियो हुकूमत खे, उहो असांखे फ़र्क़ु न पियो वञे वेहण सां। ऐं हींअर वेहण था हे 25 लख न, हे 50 लख माण्हू खणी वञनि, वेठा हुजनि, असांखे को एतिराज़ु कोन्हे, असां हिननि खे इजाज़त ॾियूं था, असां हिननि जी सिक्योरिटी जो ख़्यालु कंदासूं, असांजा DC SP हिननि खे सपोर्ट कंदा, हिननि जी रूट वग़ैरह सॼो हिफ़ाज़त हिननि खे पहुचाइण जी कोशिशि कंदा। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वठनि, जे हिननि कोशिशि कई आहे कानून खे हथ में वठण जी, यानी की असां ॾींहं में तारा ॾेखारे छॾंदासूं ऐं कानून हरकत में ईंदो। ऐं हिननि जो को बि हमरा जेको कानून तोड़े थो या कानून तोड़ाइण लाइ को अहिड़ो हुकुम, को अहिड़ो अहकामात जारी करे थो, चाहे इमरान ख़ान ख़ुदि हुजे, ही इज़ गोइंग टू बी अरेस्टेड एंड केसिस आर गोइंग टू बी लॉन्च। सो असां डेमोक्रेटिक माण्हू आहियूं, असीं डेमोक्रेसी में बिलीव कयूं था, असीं पाण बि जेको आहे सो प्रोसेशन्स कंदा आहियूं, धरना कंदा आहियूं, वेंदा आहियूं, सिटिंग्स कयूं था, पीसफुल कंदा आहियूं। ऐं हिननि खे बि पाकिस्तान जे हर शहरी खे, पाकिस्तान जी हर जमात खे इहा इजाज़त आहे, उहो जॾहिं चाहिनि वेहनि। बाक़ी 25 लख जो फिगर जेको आहे सो पंजाब से असांखे फ़र्क़ु नथो पए, पर माण्हुनि खां 1 लख बि कोन निकिरंदा। ठीकु, पर नवाब साहब इहो ख़दशा छो आहिनि? निसार चीमा साहब सां बि ॻाल्हि थी, राणा सनावला साहब जा बि बयान साम्हूं अचनि पिया, हू ॼाणाइनि पिया बार बार त असांखे ख़दशा मौजूदु आहिनि त हीअ टकराव जा मामला वञी सघनि था, हिकु सूरत हाल अहिड़ी थी सघे थी, छाकाणि त शेख रशीद साहब जो बयानु पंहिंजी जाइ ते, पर उनखां पोइ वज़ाहतूं आयूं आहिनि, काल्ह बि बयानु साम्हूं आयो आहे त हीउ मार्च असांजो पुरअमन हूंदो। हुकूमत छो इन पासे ॾांहुं सोचे पई त के मामला अहिड़ा इन पासे ॾे वञी सघनि था? असांखे सिक्योरिटी एजेंसीज़ खां कुझु अहिड़ियूं इंफॉर्मेशन आहिनि त हे का हरकत कराइण जो सोचे सघनि था, इन करे वी आर जस्ट बीइंग केयरफुल। हुकूमत जो कमु हूंदो आहे पंहिंजे शहरनि जो जेको आहे सो तहफ़ुज़ करणु, बचाव करणु, ऐं उन हिसाब सां असां प्रिकॉशन पंहिंजो वठूं पिया। बाक़ी बिल्कुलु हे जे पीसफुली कनि था त असांखे को हुकूमत खे इतराज़ कोन्हे, हुकूमत बिल्कुलु बि हिननि खे मना न कंदी, हे पंहिंजो जेको आहे सियासी कमु आहे उहो हिकिड़ो थी सघनि था। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु, हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे ऐं हुकूमत जो कमु हूंदो आहे प्रिपेयर्ड रहण सिचुएशन्स खां अॻु। ॿी शइ बि मां खां अवांजे आरू रखंदसि त जेको हीउ 25 मई वारो ॾींहुं आहे, हिकु पासे हीउ लॉन्ग मार्च वठी अचनि पिया इस्लामाबाद, हुन सां गॾोगॾु IMF वारो जेको डील आहे उहो बि तइ थियणु वञे पई। 25 मार्च ते यासीन मलिक साहब जे केस वारो फ़ैसिलो बि अचे पियो ऐं उनखां पोइ बि हीउ ॼाणाइनि पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण त हीउ असांजो सिलसिलो जारी रही सघे थो। हीउ धरणे जो फ़ैसिलो थी चुको आहे, 3 जून खां पोइ या 3 जून ते डिसाइड कंदासीं त अॻियां छा करिणो आहे। त हीअ जेके ॾींहं हूंदा उन हवाले सां हुकूमत प्रिपेयर्ड आहे, फुली तयारी आहे ऐं ऑल्टरनेट प्लान्स बि हुकूमत वटि मौजूदु आहिनि? बिल्कुलु हुकूमत पंहिंजो कमु करे पई, हुकूमत पंहिंजी वर्किंग करे पई, ऐं को बि ॾींहुं हुजे असां पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कयूं पिया। मां सम्झां थो जेके ॻाल्हियूं हलनि पियूं IMF सां उन में बहितरी ईंदी,
जेके ॿार नेशनल मेन जेके ॿ असांजा दोस्त आहिनि, सभ खां पहिरें नंबर ते चाइना ऐं ॿिए नंबर ते USA, उहे बि जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो जे दौरनि खां पोइ पंहिंजो स्टांस, पंहिंजो रवैयो चेंज कयो आहे। उहो पाकिस्तान जी मदद करणु चाहिनि था ऐं उन्हनि जेको ग्रांट जो ऐलान कयो पिए उन ते चेयरमैन साहिबु रिफ्यूज़ करे छॾियो। उहो चयो बिज़नेस करणु चाहे थो, उहो भीख वठण लाइ तयारु कोन्हे। सो जंहिं नमूने इमरान नियाज़ी हर मुल्क में जेको आहे कटोरो खणी फ़क़ीर वांगुरु पहुची वेंदो, उहो असां जेको इम्प्रेशन आहे पाकिस्तान जो बहितर कयो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा अफ़वाह हाणे 3.5 साल मुल्क जो खानो ख़राबु कयो अथनि। सभु ना अहल करप्ट गॾु अची वेही रहिया हुकूमत ते, जिन्हनि जो फराग गोगी ऐं गोगा अलाए केतिरा किसा त निकिरंदा तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ख़बर पवंदी हिननि जी। सो असांखे टाइम लॻियो। पंहिंजो शहबाज शरीफ़ साहिबु पूरी कोशिशि करे पियो, ही इज़ वर्किंग वेरी हार्ड ऐं प्रेसिडेंट ज़रदारी साहिबु उन्हनि खे फुली सपोर्ट कनि पिया, इंडोर्स कराइनि पिया। मां सम्झां थो इनशाला कुझु महीननि में तव्हां मुल्क ते बैक ऑन द ट्रैक ते ॾिसंदा ऐं शयूं बेहतरी तरफ़ वेंदियूं। ठीकु, एजाज साहब अवां छा कॉमेंट कंदो? कुझु वक़्त में कुझु महीननि में ॼाणाइनि पिया त शयूं पंहिंजे ट्रैक ते ईंदे नज़र ईंदियूं, पर फ़िलहाल जेका सूरत हाल आहे, मुल्की सियासत जा अहम फ़ैसिला रोडनि ते थींदे नज़र अचनि पिया, रस्तनि ते थियण वञनि पिया, ऐं छा ही सिलसिलो किथे वञी दंग कंदो? छा नज़र अचे पियो तव्हांखे ईंदड़ ॾींहं जो मंज़रनामो? ॾिसो, जीअं मूं अॻु में बि चयो त पाकिस्तान में कॾहिं बि धरणनि, मुज़ाहिरनि ऐं एहतजाजनि सां का हुकूमत न वेंदी आहे जेसिताईं के हिकिड़े मुख़्तलिफ़ जेके ताक़तूं आहिनि उन्हनि जो आशीर्वाद तव्हांखे हासिल न हुजे। त इमरान ख़ान साहब खे पाण खे बि इहा ॻाल्हि ख़बर आहे ऐं उन जे ख़िलाफ़ जेके एहतजाज धरणा थिया, सभु कुझु थिया, उन जे नतीजे में हू कोन वियो, पर हू जेको वियो पंहिंजे इत्तेहादी जॾहिं उनखे छॾे विया या पंहिंजे पार्टी जा साथी जॾहिं उनखे छॾणु शुरू कयो, उहो पोइ उनजो कहिड़ो बि रीज़न थी सघे थो, तॾहिं वञी अदम एतमाद जी रिथ कामयाबु थी। ऐं इहो बि पाकिस्तान जे सियासी तारीख़ जो हिकिड़ो अनोखो मिसाल आहे त ही पहिरियों वज़ीर आज़म आहे जंहिंखे अदम एतमाद जे ज़रिए हटायो वियो आहे। त हाणे जॾहिं पाण जेको अॻु में उन कंहिं दोस्त ज़िक्र बि कयो त हाणे जेको माण्हू इन स्टेज ते पहुची चुको आहे त चवे थो त बाबा तव्हां मूंखे बचायो छो न, ऐं हिन बहितरो तव्हां एटम बम हणी छॾियो आहे। त इहा हिकिड़ी मां सम्झां थो त हिकिड़ी अजीब साइकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ऐं हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे त माना तव्हां हर शइ खे दाव ते लॻाए छॾियो। त इहो जेको इमरान ख़ान साहब जो रवैयो आहे, मां सम्झां थो त अॻु में त लॉर्ड कोड हूंदो हुयो, मालकी बि हूंदी हुअसि, ऐं जेके माज़ी में उन धरणा आया त उन में हर शइ जो बंदोबस्तु बि थींदो हुयो, सभु कुझु पुलिस जे मार खां बि बचण जो बंदोबस्तु थियल हो। ऐं हाणे ही जेको आहे जंहिं तरीक़े सां पुरतशद्दुद ऐं वायोलेंट प्रोटेस्ट वारो जेको राह वरिती अथई, ऐं गवर्नमेंट बि लॻे थो जेको हिन कंटेनर्स जी मूवमेंट हले पई ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते बाक़ाइदा गवर्नमेंट पंहिंजे इन एक्शन में आहे, त ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो वॾो को सान्हो पेश न अचे, छो त ॿई धुरियूं एग्रेसिव मूड में आहिनि ऐं ॿई जेको आहे त ॿिन्ही पासे खां जेके हिनमहिल ताईं इतलात आहिनि त हर को तयारी करे ईंदो ऐं पुरतशद्दुद जेको आहे इहे क्लेशिस थी सघनि था। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो इन खां अवॉइड करणु खपे। ऐं इमरान ख़ान साहब सियासी माण्हू आहे, हुनखे सियासी एहतजाज जो मुंहिंजो ख़्यालु आहे हक़ हुजणु खपे। बाक़ी रोड रस्ता ब्लॉक करे तव्हां माण्हुनि खे डिस्ट्रप्शन पैदा करणु ऐं इहे इन्हनि शयुनि जी तव्हां ख़ुदि जॾहिं हुकूमत में हुआ त तव्हां कंहिंखे बि इन ॻाल्हि जी इजाज़त न ॾिनी, त उहा शइ तव्हां पंहिंजे लाइ कीअं था बहितर सम्झो या दुरुस्त सम्झो। सो मां सम्झां थो त ॿिन्ही धुरनि खे जेको आहे ज़िम्मेवारी जो गुज़ारो करणो पजे ऐं एग्रेसिवनेस घटाइणु खपे। गॾोगॾु एजाज साहब ही जेका न्यूट्रलिटी बरक़रार रखण जी अपील चऊं, पैगाम चऊं, साम्हूं अचे पियो, इनखे कीअं पिया ॾिसो? हिकिड़ो त तव्हांजो जेको बि एॾे दोस्त ॻाल्हाइनि था उहो मूंखे सम्झ में कोन थो अचे, आवाज़ बि घटि थो अचे, शायदि उहो स्पीकर जो वॉल्यूम आहे या को प्रॉब्लम आहे, को टेक्निकल इशू आहे। त ही तव्हांजो सवाल बि मूं कोन सम्झो। ठीकु ठीकु, मूं चयो त इमरान ख़ान साहब पारां अपील कई वई आहे या पैगाम ॾिनो वियो आहे त न्यूट्रलिटी बरक़रार रखी वञे, अॻु हू कुझु ॿियो चवनि पिया, इनखे कीअं पिया ॾिसो? हा, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पाण था चयो त बाबा न्यूट्रल रहण जी उहो ख़ुदा जेको आहे त हुकुम आहे त न्यूट्रल न रहो, ऐं पोइ उहो आर्ग्यूमेंट कारे वियो। ॻाल्हि इहा आहे त
इमरान खान साहब मज़ेदार ॻाल्हि इहा त हिन महिल ताईं जेका बि ॻाल्हि चवंदो रहियो उन जे उलट हुन करे ॾेखारियो ऐं यू टर्न वारो सिलसिलो अञा बि जारी आहे ऐं ख़ुदि पाण जलसनि में चवंदो थो वठे त अलाह जो हुकुम आहे त न्यूट्रल न रहो। हाणे जॾहिं हुननि खे वरी अपीलूं थो कंदो वठे त तव्हां न्यूट्रल रहो, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो यू टर्न ई लॻे थो। ठीक है जाज साहब। निसार चीमा साहब आपकी तरफ आऊँगी। जाज साहब को आपने सुना, वो समझते हैं कि बड़ी अहम सिचुएशन है, वो जाहिर है हर वक्त हर इंसान या हम हर शहरी को कहें जिक्र करें तो उसके जहन में यही चल रहा है कि ये सारी सिचुएशन है ये आखिर कहाँ तक जाएगी, कैसे ही क्या मामला ऐसे ही चलेंगे। जाज साहब भी महसूस कर रहे हैं जो सिचुएशन इस वक्त नज़र आ रही है, वो जिक्र कर रहे हैं कि जिस तरह से कंटेनर जो सारी चीज़ें शहर इक़्तिदार में, तो वो कह रहे हैं कि इस किस्म की सिचुएशन खुदा ना खास्ता किसी सानिया की तरफ चली जाए या कोई और मामला हो जाए, उससे पहले बड़ी जिम्मेदारी का मुजाहरा करना होगा, ख्वाह वो हुकूमत हो या मुखालफिन हो। हम तो देखिए नाजिया, हम तो मुसलसल जिम्मेदारी का मुजाहरा कर रहे हैं, हम मुसलसल वो बर्दाश्त का तहम्मुल का मुजाहरा कर रहे हैं, लेकिन क्या ये कि इमरान खान साहब और पीटीआई पे कोई जिम्मेदारी आती होती। देखें ये मुल्क जो है जिसके आला तरीन मनसब पे उनको मुसल्लत कर दिया गया, उस मुल्क पे कम अज कम ध्यान करें। अब ये खिलाड़ी हैं, स्पोर्ट्समैन है, स्पोर्ट्समैन स्पिरिट का ही मुजाहरा करें। जब ये है कि अवाम की अक्सरियत के एतमाद से वो महरूम हो गए तो उनको वैसे ही है कि एक ऑनरेबल तरीका ये था, ग्रेसफुल तरीका ये था कि उसके पास देते घर चले जाते, लेकिन ये तो स्पोर्ट्समैन स्पिरिट का भी मुजाहरा न कर सके, ये तो इतनी फराखली का और हौसले का मुजाहरा भी ना कर सके, आखिरी तक के सौदे से चिमटे रहने की वो कोशिश करते रहे और उसके लिए हर ओछा कंधा भी उन्होंने इस्तेमाल किया। देखिए अभी का हुक्म ये है कि वो मेहरबानी करके संजीदगी और जिम्मेदारी का मुजाहरा करें, या क्या वो असेंबली में आए, पार्लियामेंट में आए। अगर ये है कि देखें अगर वो वहाँ पे जिम्मेदारी का मुजाहरा करें तो उनके साबिक किताबी थे उनसे बात करें, मौजूदा हुक्मरानों से बात करें, और ये है कि इंतखाबी इस्लाहत में वो हमारा साथ दें, इंतखाबी इस्लाहत के लिए वो ठोस तजावीज़ सामने लाएं ताकि ऐसा आज़ादाना और मुनसिफाना निज़ाम हो, ऐसा शफाफ निज़ाम हो इंतखाबात का कि इंतखाबी नताइज पे किसी को उंगली उठाने की जरूरत ना हो। तो बात यह है कि ये सबको जिम्मेदारी का मुजाहरा करना चाहिए। हम ये है कि मुसलसल तहम्मुल का बर्दाश्त का मुजाहरा ठीक मुसलसल तहम्मुल ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो चवनि था असां कंदा अचूं पिया, पर ज़ाहिर आहे हेॾां का शेड़ी थींदी, कानून हथ में खयो पियो त पोइ जवाबु हुनजो ॾिनो वेंदो। निसार चीमा साहब भी समझे, चीमा साहब की पार्टी को अब हुकूमत मिली है, हुकूमत क्यों लेने की कोशिश की और क्यों आज हुकूमत में है, इनकी परफॉर्मेंस आप एक महीने में देख ले। मुझे बताएं कि ये इनका क्या राग था, महंगाई है महंगाई महंगाई है, तो क्या आज इन्होंने आने के बाद महंगाई ख़त्म हुई है? महंगाई और बढ़ रही है, दिन ब दिन बढ़ रही है। तो मेरे ख्याल में एजाज साहब मेयर साहब एक पुराने तर्जा नगार अच्छे हैं, लेकिन मुझे बताएं कि अब क्या इन हालात में जिस असेंबली को ये खुद सारी पार्टियां PMLN हो, पीपल्स पार्टी हो, इनका लब सेलेक्टेड था कि ये इलेक्शन जो 2018 का इलेक्शन था ये रिग्ड इलेक्शन था, क्या इस माहौल में इनका तुक बनता था? ये उस असेंबली से हमारे मेंबर हमें दिखा के गए और उस लोटे को लीडर अपोजिशन बना के बिठाया हुआ है। ये तो एक समझो कि एक किस्म की विदाउट अपोजिशन हुकूमत चल रही है। मुझे बताएं क्या ये तो बनती थी कि इस थोड़े अरसे के लिए, एक साल के लिए आके बैठना और एक साल में आपने देखो बात एक और भी आप समझ लें कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का पंजाब में कुछ भी नहीं है। वो चाहती है कि ऐसा माहौल पैदा हो कि PMLN पंजाब में कमज़ोर हो, और मैं समझता हूँ अच्छी प्लानिंग है, इन्होंने जो अच्छी साजिश भी की है पीपल्स पार्टी ने, PMLN उसमें कामयाब होते जा रहे हैं, क्योंकि इन्होंने एक दूसरे को इंटरनल रिवेंज तो लेना ही लेना है ना, क्योंकि इन्होंने एक दूसरे को। किसने रोका है आप लोगों को? आप सियासी प्लेटफॉर्म हाजिर हैं, आपको किसने रोका है? आपने जिक्र किया कि असेंबली एक तरफ से ये असेंबली को सिलेक्टेड कहते रहे, फिर उसी असेंबली मुझे बताओ तो फिर अब हम देख रहे हैं कि इस्तीफे आप लोगों की तरफ से आए और इस्तीफों के बाद फिर से वो सारी मरातें, वो सारी चीजें मैं आपको बताऊं, अभी तक ले रहे हैं। हम KP असेंबली आपके पास है, हम क्यों, मुझे बताओ हम क्यों शहबाज शरीफ को लेजिटिमाइट करें, क्यों उसको हम इसकी MSc दें कि आप वज़ीर-ए-आज़म हो? मैं बताऊं, ये उस असेंबली से वज़ीर-ए-आज़म बना है, हमारे 25 अरकान को दिखा के वज़ीर-ए-आज़म बनाए ना,
बाद लेकिन में मरकज में आपके देखो आपके मेंबरान ने वोट नहीं दिया। देखो अब ये बात तो कहने की है ना, हमारे मेंबरान वोट दिया या ना दिया, ये नहीं अलग दिया। बात है ना जी, इत्तेहादी आपके उनके साथ चलेगी। यार वोट सिर्फ डालने की बात नहीं होती है, और भी चीज़। अभी ये पाकिस्तान, अब कोई ये सियासत पाकिस्तान की ऐसी नहीं कुछ छुपी हुई है, हर आदमी समझता है कि हुकूमत कैसे गई है। बात जब न्यूट्रल की कर रहे हो तो न्यूट्रल वाली की बात ही ये है ना भाई, न्यूट्रल रहे। इसका कहने का मतलब है कि शायद न्यूट्रल नहीं थे ना, अगर न्यूट्रल होते तो इमरान खान की हुकूमत नहीं जानी थी। हम भी यही उम्मीद कर रहे थे, अब तो न्यूट्रल रहें कि अब मुल्क में इनकी न्यूट्रल होने की ज़रूरत है। आज के हालात में न्यूट्रल होने की ज़रूरत है। अगर न्यूट्रल रहेंगे, मैं नहीं समझता हूँ ये। अब मुझे बताओ, पेट्रोल बढ़ाने के लिए वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ, पेट्रोल बढ़ाने के लिए सिक्योरिटी काउंसिल की इनको चाहिए तायीद। मुझे पता सिक्योरिटी काउंसिल का, नेशनल सिक्योरिटी काउंसिल का पेट्रोल बढ़ाने में कोई रोल है? आप मुल्क चलाने आए हैं या आप ये क्या कर रहे हैं? मुझे बताओ। आप यूँ वहाँ बोलते हैं भाई ये इमरान खान शौकत तरीन IMF लिख के आए पेट्रोल हम इतना बढ़ाएंगे। अगर हमारी आपको जो कंडीशन समझ में नहीं आती, आप अपनी कंडीशन में बात करो। लेकिन जैसा जो बात एजाज साहब ने कही कि जाहिर है आपके पास, आप समझते हैं कि हमारे पास मार्चेस हों, धरने हों, उनसे हुकूमतें नहीं जाती, और ना ही ये जो आप टारगेट्स बता रहे हैं कि फौरी डेट का ऐलान हो जाएगा, असेंबलियाँ तहलील हो जाएंगी, और अब भी वो समझते हैं कि ऐसे कोई लवाजमात नहीं है। आप भी अपीलें करेंगे न्यूट्रलिटी बरकरार रहे, तो फिर ये इसका रिजल्ट क्या आएगा? देखो मैं बताऊँ, हमारे जब ये वोट कामयाब है, उसके बाद हम आवाम में गए। हमारा फ़र्ज़ बनता है कि हमारा जो आवाम में गए, आज भी हम पुरअमन एहतजाज कर रहे हैं। देखो इमरान खान साहब ने कल यही बात की कि भाई हमारी लॉन्ग मार्च पुरअमन होगी। ये अच्छा लॉन्ग मार्च बिलावल भुट्टो जरदारी नहीं लेके आया था, कराची से इस्लामाबाद नहीं आया था। ये आप मौलाना फजल अहमद 2 लॉन्ग मार्च नहीं की हैं, एक लॉन्ग मार्च मरम और हमजा बगैर लोगों के लॉन्ग मार्च तो की, लोग नहीं तो इसमें हमारा तो कसूर नहीं था ना। आए तो सही इस्लामाबाद। मुझे बताओ 27 तारीख को हमारा 27 मार्च को हमारा जलसा था, उस मार्च में इन्होंने उस दिन किया। इसको यूं कहें कि ये एक कैंपेन का हिस्सा है, इलेक्शन कैंपेन एक सियासी एक्टिविटी तो हो सकती है, लेकिन रिजल्ट ओरिएंटेड नहीं होगी। मैं समझता हूं मौजूदा टारगेट्स के हवाले से देखो रिजल्ट ओरिएंटेड ही होनी है। अच्छा, रिजल्ट ओरिएंटेड ही होगी। ये देखो नहीं, जो अभी करंट टारगेट्स हैं, इलेक्शन की डेट और असेंबलियां तहलील, ये मिल जाएंगी आपको इस मार्च से? मैं समझता हूँ कि जिन हालात से मुल्क गुजर रहा है, जिन हालात से ये असेंबली चल रही है, असेंबली इनका जो टास्क है, देखो मैं बताऊं, ये आए तो खुद बेसिकली खुद भी 2 महीने के लिए आए थे। इनका जहन भी ये था भाई 90 दिन रहेंगे हम नेब को ख़त्म करेंगे, हम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की ख़त्म करेंगे, हम ओवरसीज़ का वोट ख़त्म करेंगे। ये तो अब ये बैठनी हाणे जेको वेहण जी कोशिश पिया कनि वधीक, वो इन करे पे वियान त जेका अवाम जी मोट इमरान खान खे मिली है न, उन खां पोइ पिया चाहिनि। ठीक आयो समझो कि उन्हनि वटि बयानियूं न आहे। नवाब साहब छा कमेंट कंदो? ॾिसो, जॾहिं हिननि सां गॾु सभु बीठा हुआ, जॾहिं हिननि जी मशीनूं हिननि जी रिगिंग लाइ जेको आहे सो राति जो बंदि कयूं वियूं, उहे माण्हू जेके हिननि खे ज़बरदस्ती आज़ाद था, बे सिंगल लार्जेस्ट मेजोरिटी कोन आणे सघिया। सो इलेक्शन थींदो त 1.5 साल खां पोइ, 1.5 साल तीअं धरना कनि, इंजॉय कनि। धरननि में तव्हां ख़बर पार्टी ज़बरदस्त हूंदी आहे, डांस वांस थींदा रहंदा आहिनि। सो हे पंहिंजा डांस वांस इंजॉय कनि। 1.5 साल पूरो थींदो, 1.5 साल खां डांस वांस करे थोरा वेट लूज़ थी वेंदा, जेसी इलेक्शन जो टाइम अची वेंदो। इलेक्शन इंशाअल्लाह ताला टाइम ते ईंदी। एंड इन नो ही ॼाणाइनि पिया त इलेक्शन में वञण लाइ न त अवां वटि अवामी मोट आहे, न का अवां वटि कारकर्दगी हूंदी आहे, न ई को बयानियो हूंदो। असां वटि इंशाअल्लाह ताला हमेशह अवाम जी मोट रही आहे असां सां, चाहे नून लीग हुजे, चाहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे। हे ॿई वॾियूं सियासी जमायतूं आहिनि बनिस्बत पाकिस्तान तहरीक इंसाफ जे, जेको हिकु एक्सपेरिमेंट तौर ते ठही हुई। एक्सपेरिमेंट तौर ते इमरान खान खे PM ठाहियो वियो, ऐं इहो एक्सपेरिमेंट जेको आहे डिज़ास्टर में ट्रांसफर थी वियो, मुल्क जी तबाही बर्बादी करे छॾी आहे। सो हाणे असां आहियूं, कम ते लॻा पिया आहियूं, मुल्क जी सूरत बहितर थी। असां को बि ग़ैर जमहूरी कमु न कयो आहे। मां त मूंखे सोचे हैरत थो अचे त हे कहिड़े क़िस्म जी जमात आहे। हिननि जा पंहिंजा मेंबर इन्हनि मां तंग, इन्हनि जा इत्तेहादी इन्हनि मां तंग, जेके इंडिपेंडेंट हिननि खे वठी आहे हो इन्हनि मां तंग, सॼो मुल्क सॼी दुनिया इन्हनि मां तंग। त इहो त थियणो। ऐं इहो मां सम्झां थो जवाब ॾियां 2 मिंट जवाब। असां मां तैमूर साहब कुझु वक़्तु मां पंहिंजी ॻाल्हि पूरी करे वठां। जे
जे माण्हू न्यूट्रल थी वञनि हा हिन जी हुकूमत अचण जे 6 महीननि में त 6 महीननि जी हुकूमत हली वञे हा हिननि खे ज़बरदस्ती ज़ोरी कीअं बचाए वेठा हा ऐं कीअं हिननि जी लंगड़ी लूली हुकूमत हली पए उहो त तव्हांजे बि साम्हूं आहे मुंहिंजे बि साम्हूं आहे सो हे हर शइ में फेल थिया अवाम हिननि खे फेल कयो आहे ऐं हिननि जो जेको रिज़ल्ट आहे मां हाणे ॿुधायां जेको रिज़ल्ट ईंदो उहो निल बटा निल यानी कि अंडा बेदो हिननि खे नज़र ईंदो बेदे खां सवाइ हिननि खे कुझु बि नज़र ईंदो मोट में भले पंहिंजो शौक़ु पूरो कनि धरनो कनि वञी मुल्क जी बर्बादी तरफ़ निल बटा निल ठीकु हाणे जे साहिब जो जवाब त ॿुधूं पोइ क्विकली निसार साहिब ऐं एजाज़ साहिब हिकिड़ी ॻाल्हि सही कई जेका असांजा उम्मीदवार जेके मुनरफ़ थिया उहो तंग हुआ या असां मिताज तंग हुआ सिंपल ॻाल्हि आहे त असांजी जो हुकूमत में ऑनेस्टी हुई ईमानदारी हुई हिते हुकूमतूं हिन खां पोइ साईं 2 मिंट ॿुधो तैमूर साहिबु हाणे असां तव्हांखे हौसले सां ॿुधो आहे तव्हां ख़ाली ॿुधो हिन में न कंहिंखे हिन खां 70 साल जी हुकूमत मुल्क लुटियो वियो मुल्क फिरियो वियो आहे करप्शन थी आहे हिन हुकूमत में मूंखे ॿुधायो अॼोकी तारीख़ में हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी PMLN करे पई न हिननि वटि को जेकॾहिं असां करप्शन कई आहे अवां हिकिड़ो बि केस आहे तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी फ़र्क़ु होगी यादि आहे ॿियो तव्हां वटि कुझु आहे जेकॾहिं तव्हां असांजे के वज़ीर के करप्शन कई आहे तव्हां केस साम्हूं खणी अचो मसइलो इहो आहे न त हिन हुकूमत करप्शन न कई ऐं इत्तेहादी हुजनि चाहे असांजा मुनरफ़ अरकान छॾे विया आहिनि उन्हनि ॾिठो त हिते त आहे त कुझु बि न असीं त वेही छा कयूं हिते त पैसो छाकाणि त हिन खां पाकिस्तानी तारीख़ में MNS MPS जी हूंदो ई पैसे कमाइण सम्झो पिया त हुते ॾिसी हिते कुझु न पियो थिए इन करे होॾे विया निसार साहब टाइम कम है क्विकली रिस्पॉन्ड कीजिएगा इस पर जवाब दीजिएगा मुल्क को 170th मोस्ट करप्ट नेशन से 200 पे पहुंचाने वाले आज बातें कर रहे हैं हमारे साथ साईं अगर करप्शन सामने ले आए ना आपसे ज्यादा करप्ट आप ले आए हमारी करप्शन आया था और ना ही कभी इंशाल्लाह ताला फिर हमारी करप्शन ले आए सामने ना हम इनकार तो नहीं करते सारे मुल्क के जो रिकॉर्ड अगर जिसने भी करप्शन किए ले आए ना जिसने करप्शन किए उसको सामने केस ले आए अभी तो आप हुकूमत में है ना अभी आप हुकूमत में बैठे हुए हैं ले आए किसी का केस होगा नहीं इस मुल्क में जिसने करप्शन किए फिर आप हुकूमत में आप क्यों खामोश है ले आए किसी का केस अगर किसी सबसे पैसे निकालेंगे और किस काम के निकालेंगे और आवाम को चलिए मेरे पास टाइम कब है निसार साहब क्विकली आपका कमेंट लूंगी फिर एजाज साहब से फाइनल कमेंट लेंगे जी निसार साहब वो कह रहे हैं करप्शन है तो सामने ले आए अब आप लोग हुकूमत में किसने रोका है आपका हाथ देखिए गुजारिश ये है कि ये तो देखिए ये आदि मुजरम थे इनके दाएं बाएं जितने लोग बैठे थे ये जो है ये तो देखिए बड़े बड़े ये स्टैंडर्ड में मुलविस है लेकिन चूंकि वो जो है वो इनकी लॉन्ड्री से PTI की इंसाफ की लॉन्ड्री से वो जुड़े हुए थे बिल्कुल नहीं है लेकिन मैं एक बात गुजारिश करूंगा कि जो कुछ इमरान खान साहब के साथ हुआ उसके जिम्मेदार उनके अपने करतूत है उनकी नायली है बदइल्जामी है उनकी इंतकामी ज़हनियत है तंग नजरी है सच्ची बात यह है कि उनकी गालिब गलोच है बद कलामी और बदजुबानी है इससे ये है कि उनको सबक हासिल करना चाहिए और ये जो चीजें हैं इनसे ये है कि उनको रिव्यू करना चाहिए इनको और ये अपनी इस्लाह करनी चाहिए खुद इस्लाह भी करनी चाहिए ठीक है निसार साहब आपका पॉइंट आ गया हमारे पास एजाज साहब फाइनल कमेंट डालो एजाज साहब हेलो जी एजाज साहब मूंखे ॿुधो पिया मुंहिंजो फाइनल कमेंट अवांजो जी बिल्कुल लाल साहब जूं ॻाल्हियूं थोड़ी समझ में आयूं ऐं डेफिनेटली इहा ॻाल्हि तव्हां लाल साहब जे लाइ बि बहितर इहा आहे त नेशनल अकाउंट्स कमेटी जेका आहे उन इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त पाकिस्तान में GDP हिन साल जेको ग्रोथ रेट आहे उहो 5.74 रहियो आहे जेको अनप्रेसिडेंटेड आहे ऐं जहिड़ी क़िस्म जूं हालतूं हुयूं मां सम्झां थो त इहा इमरान खान साहब जी हिकिड़ी पंहिंजी जाइ ते अचीवमेंट आहे ऐं जेके हालतूं आहिनि हिन महिल उन हालतुनि में मौजूदा हुकूमत इमरान खान साहब खां वधीक महांगाई करण ते मजबूर थींदी ऐं उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते बाक़ी जेतिरे क़दुरु करप्शन जे हवाले सां ॻाल्हि थी त उन ते बि कमु हले थो ऐं तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा किसा नज़र ईंदा ऐं लाल साहब खे इहो न विसारणु घुरिजे त कियानी साहब खे सिहत मां छो हटायो वियो नदीम बाबर खे पेट्रोलियम मां छो हटायो वियो उन्हनि जूं इंक्वायरियूं इमरान खान साहब पाण करायूं ऐं प्लस जेको कोरोना जो 120 अरब रुपए जे फंड में ऑडिटर जनरल जी रिपोर्ट तव्हां लिकाए वेठा उहा अञा ते हाणे रिपोर्ट पई अथव उहा पढ़ो
उन में 40 अरब रुपयनि जे घपलनि जी निशानदेही कई आहे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान। सो माशाल्लाह उन में तव्हां हिननि खां बि अॻिते हो, उहे किसा साम्हूं ईंदा। ठीक है एजाज साहब, वरी महिरबानी मांजी। निसार चीमा साहब, नवाब तैमूर टालपुर साहब, जयप्रकाश साहब, मांजी भी वॾी महिरबानी। उहे किसा साम्हूं ईंदा। एजाज साहब उहा ॻाल्हि कई त जेके ईंदड़ ॾींहं हूंदा ऐं गॾो गॾु हुननि इहा बि ॻाल्हि कई आहे त जेका बि धुर आहे उहा हुकूमत में हुजे, ऑपोजिशन में हुजे, उनखे हिन वक़्तु जेका समूरी मुल्क जी सूरत हाल आहे उनखे साम्हूं रखंदे पंहिंजी पॉलिसीज़ ऐं फ़ैसिला वठणु घुरिजनि ऐं हिकमत अमली ठाहिणु घुरिजनि। मौजूदा सूरत हाल तमामु घणी अहम आहे नाज़रीन, ऐं ईंदड़ जेके कुझु ॾींहं आहिनि उहे फर्दर सूरत हाल खे वाज़े कंदा। अव्हांखे फॉलोअप ऐं तजिया तबसरा ॾियण जो सिलसिलो जारी रखंदासीं। ॾियो की प्रोग्राम मां एतिरो ई। सभिनी महिमाननि खे हिकु भेरो ॿीहर असीं हुनजी महिरबानी चवंदासीं। पंहिंजे फीडबैक खां हमेशह जीअं असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी मां सां सेम टाइम ते मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।